शहीद अनवर निगारी जे कातिलनि खे अनवर निगारी जे कातिलनि खे अस्सलाम वालेकुम नाज़रीन HR JDO न्यूज़ में आया वज़ीर नड़ असांजे सकरन सहाफ़ी चौक ते मौजूद आहियूं जिते SUP जे कारकुन अॻवाननि उहे एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। असां अॼु सिंध यूनाइटेड पार्टी मर्कज़ जे सॾ ते सिंध पुलिस खे जेको ज़रदारी फोर्स ठाहे छॾियो आहे, थाणे खां वठी थाणे जे SHO खां वठी सूबेदार खां वठी SP सतह ते जेके बि मुक़ररियूं थियनि पियूं निज उहे वॾेरनि जी फरमाइश ते थियनि पियूं। असां इन ख़िलाफ़ वेठा आहियूं त ख़ुदारा अहिड़े अमल खां पासो कयो। असांजे कंधकोट जे दोस्तनि बदमनी ख़िलाफ़ जिते ॾींहं जो बि गाॾियूं फुरजनि पियूं, राति जो त माण्हू चइनि सां सुम्ही नथा सघनि, उन बदमनी ख़िलाफ़ उते तंगवाणी जे दोस्तनि जेको कंधकोट जे दोस्तनि एहतिजाज कयो। उन्हनि ते बेरहमाना SHO ऐं DSP जेके शराब जे नशे में धुतो आहे, वॾेरनि जी चुरच ते उन्हनि ते बेरहमानो तशदुद करे ज़ख़्मी करे ऐं उन्हनि खे जेका असां दहशतगर्द जूं क़ौमी कारकुननि ते समाजी माण्हुनि ते दहशतगर्द FIR करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन्हनि खे पुलिस छॾण लाइ तयारु न आहे। जीअं त अॼु हीउ जेको आहे असां एहतजाज करे रहिया आहियूं सिंध पुलिस जे ख़िलाफ़। सिंध पुलिस खे ज़रदारी जो स्टेट ठाहियो वियो आहे। पुलिस खां अमन अमान जो कमु न वरितो पियो वञे पर हुन खां कमदारी जो कमु वरितो पियो वञे। उन जे ख़िलाफ़ असां एहतजाज करे रहिया आहियूं। असां IG सिंध ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो था कयूं त असांजो ठुल जो जेको अॻवान तंगवाणी जो अॻवान आहे रहमदिल लाशारी उनखे आज़ादु कयो वञे। असांखे SUP सिंध यूनाइटेड पार्टी जे मर्कज़ी कॉल आई, अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। जेका पुलिस दस्तगत करे थी, जेका माना ग़रीबनि जो वैल्यू आहे, कोन जेको मरे थो सम्झ कुतो थो मरी वञे, एॾो इंसाफ़ न आहे हिते। असां उन जे करे असां बुख हड़ताल ते वेठा आहियूं। जीअं मर्कज़ी कॉल ईंदी वरी अॻियो मुतालबो जेको हूंदो वरी असां उहो पेश कंदासीं। असांजो पुरअमन एहतजाज जेको आहे थो क़ाइम दिन सरकीअ जा कातिल अॼु ताईं गिरफ़्तार कोन थिया आहिनि। उनखे ॿ टे महीना थी विया आहिनि। उन खां पोइ रहमदिल असांजो लाशारी ठुल तंगवाणी जो सदर आहे, उनखे जेको आहे सो हक़ घुरण जे लाइ तशदुद करे पुलिस उनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं को बि उनखे आज़ादु नथो कयो वञे। छा त सिंध पुलिस खे जेकॾहिं सियासी रंग ॾेई सियासी जे असर रखिबो त उन जॻह ते इंसाफ़ ग़रीब आवाम खे कोन मिलंदो। तव्हां सिंध में ॾिठो हूंदो त पुलिस जेकी बि आहे सो सियासत जे वर चढ़ियल आहे, उनखे सियासी इस्तेमालु करे ऐं ग़रीबनि खे को बि हक़ कोन थो ॾिनो वञे।